नाज़िम, खाई थाने के हद ॻोठ दौलताबाद में मुबीना तौर ज़मीन ते कब्ज़े की कोशिश दौरान फायरिंग के नतीजे में ॻोठ थाने के ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ केपरी बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। बतौरी खां रिपोर्ट करे रहियो आहे नादिर हुसैन छर। शादी मरी अली हसन हिंगोर जो असांजे माण्हुनि ते अञा FIR जो दाख़िल कोन्हे, उनखे माण्हू जो विहारियो वेठा आहिनि, जो असांजो अञा को ॿुधण वारो पैर कोन्हे, उन्हनि सां कानूनी कार्रवाई कई वञे। जेके माण्हू बदल आहिनि खाई थाने ते, जेसीं उहे आज़ाद न थींदा असां दौलताबाद शहर के न खोले सघंदासीं। ऐं जेके साम्हूं जे गोलियूं हणी असांजे हमराहनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे उहे हैदराबाद सिविल अस्पताल में एडमिट आहिनि। त असीं सां गॾु DSP खे इतला था कयूं त बराए महिरबानी जे माण्हुनि असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे त उन लाइ जल्दी जल्दी कार्रवाई कई वञे, न त असीं हाईवे बि बंदि कंदासीं। इहे पेसूमल वाणे मोकिलिया आहिनि वंगारू माण्हू जेको उनखे ज़ख़्मी करे। हमरावल तक़रीबन 4 माण्हू हुया। जी हाँ, कुछ हथियार खणी हुए लिखियल हुआ ओताक में। हिकिड़ो हमारा ट्रैक्टर का आयो, उन्हें चयो तव्हां हुकम है मूंखे तव्हां जेको बनी खेड़ींदुसि। कल जेको झेड़ो थियो कल सुबुह जे टाइम पेसूमल वाणे करायो, जेके असांजा 5 ॼणा माण्हू ज़ख़्मी थिया, उनमें किरदारु जेको आहे सॼो पेसूमल वाणे जो आहे। ऐं उन खां बाद में खाई SHO बासर माण्हुनि जे चवण ते मुलविस आहिनि। 4 जो टाइम हो, जो फैसले जो टाइम हो, उन में जे पेसूमल वाणे वंगारू माण्हू घुराए करे हिते हथियार बंद ऐं 5 माण्हू ज़ख़्मी कया। उल्टो जे टाइम में पुलिस रिपोर्ट असांजा माण्हू ठाराइण विया, उन ते बि वली मोहम्मद कपरी ऐं गुल हसन कपरी जे विहारे पुलिस वंगार वई है ऐं इन SH ते कानूनी कार्रवाई कई वञे। असां पंहिंजो शादिया ता मरी ऐं रियाज़ हुसैन शाह खे अपील था करियूं त जी वंगारू माण्हू आया आहिनि, हिन खे जल्द खां जल्द कटड़े में खड़ो कयो वञे।